अरे रमो इते छा पियो करी? बस यार किस्मत ही साथ कोन थी ॾे, न किथां शादी थी थिए न को रिश्तो थो मिले, सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे त छा कयां। बस एतिरी ॻाल्हि जे लाइ परेशान आहीं? हा। तुंहिंजी इहा टेंशन मां थो परे कयां। उहो कीअं? मुंहिंजी नज़र में हिकु रिश्तो आहे। सही ॿुधा? हा, उन्हनि सां तुंहिंजे बारे में मां ॻाल्हायां थो। वारो कर यार, उन्हनि सां ॻाल्हि। हा तूं हिकिड़ो ॾींहुं सब्र रख, मां उन्हनि सां ॻाल्हायां, उन खां पोइ मां तोखे ॿुधायां थो, ठीकु आहे? ठीकु आहे ठीकु आहे, वञ तूं वञी ॻाल्हाईं उन्हनि सां। चाचा ख़बर ख़ुश हो? हाँ खुश हाँ। अबा कीअं आयो आहीं? खैर में आयो आहीं? हा चाची, मां ईअं आयमि, सोचो तव्हां सां मिली अचां। ठीक है। ऐं चाचा ॿी ॻाल्हि इहा आहे, तव्हां पंहिंजी छोकिरीअ लाइ रिश्तो पिया ॻोल्हियो न, उन जे बारे में बि तव्हां खां पुछणो हुयो। पोइ छोकिरी लाइ पुछे त तूं बि खणी ॿुधाईसि न। ठीक है। चाची मुंहिंजी नज़र में हिकु छोकिरो आहे, चओ त मां उनखे वठी अचां। हा हा पुट, भले तूं हुनखे वठी अचु। ठीकु आहे चाची, मां उनखे वठी थो अचां। हा हा पुट, तूं हुनखे वठी आ वठी आ। हाँ छोकरो ही आ। हा चाचा, छोकिरो इहो आहे। छोकरो असांखे शरीफ़ खपे, जेको असांजो कारोबार मिल्कत ऐं ज़मीन खे संभाले सघे। मां तव्हांजो मतिलबु सम्झी कोन सघियसि, तव्हां चवणु छा था चाहियो? अबा असां ॿ ॼणा पाण में ज़ाल मुड़ुस, असांखे उहो छोकिरो खपे जेको असांजा कारोबार, ज़मीनूं, असांजूं होटलूं, असांजूं बसूं, असांजूं ट्रकूं जेको संभाले सघे। सफ़ा शरीफ़ छोकिरो खपे असांखे, जेको असांजी ॻाल्हि खे सम्झी सघे। तव्हांजे चवण जो मतिलबु त तव्हांखे घर नाठी खपे जेको तव्हां वटि रहे हिते? हाँ सही सम्झी, उहो खपे। छा चयव? तव्हां मूंखे अहिड़ो किरियल सम्झो आहे, अहिड़ो नीच सम्झो आहे जो मां तव्हांजी छोकिरी सां शादी कयां ऐं तव्हांजे घर में ई रहां? मूंखां इहो बर्दाश्त कोन थींदो। न कई मूंखे अहिड़ी तरबियत मिलियल आहे जो मां तव्हांजी छोकिरी सां शादी कयां ऐं रहां बि तव्हां वटि। ईअं हरगिज़ कोन थींदो। मां वञांव थो। रमो ॻाल्हि त ॿुधे। तव्हां मूंखे अहिड़ो बेगरत सम्झो आहे, इहो कमु मूंखां कोन थींदव। अरे रमू बाबा, तोखे पंहिंजा अलॻि न सहुरा ॾियारा मिलंदा न। सही ॿुधा? पोइ मूंखे क़बूल आहे, मां अचां थो। छोकिरी ॾसियो।